फुलचे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल की चौदीवारी न हुजण तोड़े इमारत के ज़बू हाली सबब स्कूल 12 सालन का बंद पियल है। तफसील मुजीबुर रहमान वगण जी रिपोर्ट में। फुलजे गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल की चौदीवारी न हुजण तोड़े इमारत ज़बून हालत सबब स्कूल 12 सालन का बंद पियल है, जंहिं सबब शागिर्दारनि जो मुस्तक़बिल दाह ते लॻल आहे। रहवासियुनि समाज जे अॻवान मोहम्मद ख़ालिद मेमन, उस्ताद अब्दुल कुदूस फुल, मुनीर उमरानी, शाहिद मलिक आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इंतज़ामिया जी नाअहली सबब स्कूल 12 सालन का बंद पियल आहे। ही स्कूल जेको आहे के इदारे सुठे में ॾेई ऐं उन लाइ को असांजो को बंदोबस्तु कयो वञे ऐं स्कूल उस्तादनि जे हवाले कयो वञे ऐं चौदीवारी असांखे खणाए ॾी वञे। गर्ल्स प्राइमरी स्कूल जो गुज़िरियल 10-15 सालन खां वठी बंदि लॻो पियो आहे। हिते हिन जी इमारत जेको आहे उहा सफ़ा ज़बून थी वई आहे ऐं हिते पढ़ाई जो अमल कोन थो थिए, अलाए किथे पढ़ाइनि था। ऐं उन खां अलावा हिते आस पास जा माण्हू जेको ही बंदि पियो आहे त उते गंदगी उते चलाया था वञनि, सॼे पाड़े जे लाइ वॾो गंद थी वियो आहे। ऐं स्कूल जेको माना नियाणियुनि जो स्कूल आहे, असांजो इहो ई मुतालबो आहे त ही नियाणियुनि जो स्कूल हिन जी इमारत नए सिर ठाराई वञे। शहर जो गंद हिते गर्ल्स स्कूल में उछलाए वञे थो, बदबू असांजे भरिसां प्राइमरी स्कूल आहे उहो बदबू तां ईंदो त असांजे स्कूल जे चौदीवारे खां ॿाहिरां पोइ बदबू हुन में अचे थी। सॼो ॾींहुं हिते जेको आहे सो रोलू कुता ऐं रोलू जानवर फिरनि पिया था ऐं माण्हू आज़ादु। स्कूल जी चौदीवारी ख़तमु थी वई आहे, सिरूं माण्हू कढी विया। हिते मेन गेट हुई लोही, उहा बि गेट ख़बर न आहे त केरु जेको आहे हितां गुम करे वियो आहे। गर्ल्स स्कूल सफ़ा तबाह लॻो पियो आहे, नियाणियूं परेशान आहिनि, परे रूट ते वञिणो थो पए, ईअं सम्झ त ॿिए पाड़े में वञिणो थो पए नियाणियुनि खे पढ़ण लाइ। हिते गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, हिनखे 10-15 साल थिया आहिनि, केरु नज़र ई नथो करे हिन स्कूल ते। रहवासियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी तोड़े ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल जी नए सिर बिल्डिंग तामीर कराए नियाणियुनि जी तालीम तबाह थियण खां बचाई वञे।